रियल न्यूज़ जे नाज़रीन खे टुनबागो में खबर ॾींदो हलां। टुनबागो ऐं भरपासे जे इलाइक़नि में तेज़ हवा अंगर बरसात जो वसकारो शुरू थियण सबबि टुनबागो शहर के हेठियां वारा इलाइक़ा जिन में मीरमाला, शिदीमाला, गरीबाबाद ऐं नऊं आबाद मेला जा हेठियां वारा इलाइक़ा बरसात पाणी हेठि अची विया। जॾहिं टुनबागो शहर जी शाही बाज़ार ऐं गटरनि उथलण करे गोॾे जेॾो पाणी गॾु थी वियो। उन्ही खां सवाइ हाई स्कूल, प्राइमरी स्कूल, पब्लिक लाइब्रेरी, टाउन कमेटी ऑफिस ऐं जानवरनि जी अस्पताल बरसाती पाणी हेठि अची विया आहिनि।